अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु जी बेहतरीन ज़बरदस्त अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाइरनि खे उदासी टीवी यूट्यूब चैनल में ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप चैनल पंहिंजा वेरी जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। बिल्कुलु दोस्तों, जीअं तव्हां ॾिठो हाणे ठाह जो ॻाल्हियूं आहिनि ऐं रस्ते में जेको आहे जाबर पंहिंजो जार विछायो आहे अकबर ख़ान खे पूरो करण जो तव्हां ॾिठो आहे ऐं उनजी इहा कोशिशि आहे त पुॼण ई कोन ॾियां जेको आहे मां उते जेको आहे अकबर ख़ान खे चाकर ख़ान ते इन्हनि खे विड़ायां। छा इहो कामयाबु थी वेंदो? बिल्कुलु दोस्तों, वक़्ती तौरु जाबिर कामयाबु थी वेंदो ऐं इन ॿिन्ही धुरनि खे वरी जहिड़े में अॻिते वधाइण जे लाइ ऐं इहो जहिड़ो वरी मची वेंदो पाण में अकबर ऐं चाकर ख़ान जो ऐं जाबर वॾो वार करे वेंदो विच मां ऐं जाबर जी इहा फुल तयारी आहे। जाबर वॾो शैतान ऐं शातिर माण्हू आहे, पहिरें नंबर जो शैतान आहे ऐं अहिड़े हिसाब सां हू पंहिंजी चाल में वक़्ती तौरु कामयाबु थी वेंदो। दोस्तों, वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अगर अपडेट सुठी लगी तो महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल उदासी टीवी के ज़रूर सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।